छा कजा भला ॿियो कुझु बि नथो करे सघी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रुगी 10-10 रुपए जा 20-20 रुपए जा एतिरा नोट कराए अचजा जेतिरा बचड़ा घर में हुजनी जीअं सिज लही बस थे मगरब जी नमाज़ पढ़ी मोटी पंहिंजे बचड़नि खे सॾु कजा न्याणियुनि खे सॾु कजा पुटड़नि खे सॾु कजा नंढड़नि ॿारनि खे सॾु करे दुरूद पढ़ंदो वञिजा ऐं उन्हनि खे ख़र्चो ॾींदो वञिजा। यकीनन यकीनन तुझो हाल गरीबी आ उहे बार जरूर सवाल कंदा उहे न्याणियूं जरूर सवाल कंदियूं उहे पुटड़ा जरूर सवाल कंदा बाबा हुआ सुबह जो भी खर्ची कोन ॾींदो आ अज रात जो खर्चू पियो दी खैर ताहे उनके जवाब ॾिजा बचड़ो तव्हां के खबर नाहे मां तो ॿुधायां अज मुझे मुस्तफा जे आमद जे खुशी जी रात आ बस ये चई करे दुरूदन जी लोलियूं ॾेई करे नातू पढ़ी खुशबू कजा नतीजो छा निकरंदो हर महीने जो चंड ॾिसबो बचड़ा चे पुछंदे बाबा ॾे ख़बर महबूब जे आमद जो महीनो त कोन आयो हर महीने जे चंड में आज़माए ॾिस न तू छो गरीब है कह चयो त तू गरीब है गरीब उहो आ जंहिंजे दिल में इश्क मुस्तफा ना है गरीब उहो आ जंहिंजो सीनो मुझे महबूब जे मोहब्बत का खाली आ उहो अमीर ना है जे वट दौलत आहे पर महबूब ना है उहो अमीर ना है जे वट दुनिया जो सब शयूं आहिनि पर इश्क मुस्तफा ना है उहो अमीर ना है उहो सुन्यो आ अमीर उहो आ जे वट भले कुछ भी ना है पर जे दिल में मुझे महबूब जी मोहब्बत आ उन जड़ो अमीर बि आहे ही कोन को मां तोखां तो पुछां दौलत उहा जेका दुख में कम अचे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मिल्कियत उहा जेका मुश्किल में कम अचे कबर में हलंदासीं 1000 एकड़ जमीन वेसो हलंदो जवाब दे गाला गाला हलंदो 20 अरब बैलेंस टको हलंदो न औलाद न नौकर न कबर में केर हलंदो जरा गौर कर कबर में केर हलंदो चो अमल हलंदा भला जे अमलन में भी कमी कोताही आ बुधाए त पो कबर में कंहिंजो सहारो मिलंदो जन जे करे रातनि जो रातियूं विञायूं थई जन जे करे जिंदगी विञाए छॾी थई जन जे करे सब कुछ अर्पे छॾियो थई हीउ बि बचड़नि ला कयां हीउ बि बचड़नि ला कयां हीउ बि बचड़नि ला कयां जरूर कर जरूर कर जरूर कर तुझे बचड़नि जो तुझे मथा हक आ पर यार कुछ पंहिंजे लाभ कर सब कुछ बचड़न ला कर पर कुछ पंहिंजे ला भी कर पंहिंजे ला मुराद चाहे उन घड़ीअ जे ला कर जॾहिं बचड़ा बि ते रहिजी वेंदा मिट भी रहिजी वेंदा के रोंदा के खिलंदा हिकिड़ो माण्हू कबर ते सेरांदीअ खां वेहंदो आहे जेॾी महिल राज ॿाहिरि निकिरंदो आहे त उनखे बि चवंदा आहिनि छॾीस हाणे हेॾे हली आ जॾहिं न उहो रूह वारो बि तोखे छॾे वियो तूं दाहूं कंदे तूं तड़पंदे ओ मुंहिंजा दोस्त ओ मुंहिंजा पुट मूं तव्हांजे लाइ हेतिरो कयो मूं तव्हांजे लाइ ही कयो अॼु मूंखे अकेलो छॾियो था वञो केरु तुंहिंजी कोन ॿुधंदो कोई तोॾे मुड़ी न ॾिसंदो हाणे बेवफ़ाईअ जो सबूत ॾेई करे मुंहिंजा दोस्त तोखे पुठी ॾेई हलिया वेंदा जॾहिं न सभई बेवफ़ाई जी इंतिहा कंदा उते वफ़ादारनि जो सरदार अची हिकिड़े पासे सभिनी जी बेवफ़ाईअ जो दुख बे पासे मुनकर नकीर अचे वया अचे तो के उतारियो उथी घणई ॾींहं ड्रेग कई ते उथी सवालन जा जवाब ॾे ऊंदा ही कबर जे कोठीअ में पुछंदई मर रब्बुक तुझो परवरदिगार केरा मन दीनुक तुझो दीन कहिड़ो आ मुंहिंजा दोस्त ऊंदा ही कोठीअ में जवाब ॾियणा पवंदे हिकिड़ो दुख मिटनि जो हिकिड़ो दुख दोस्तनि जो हिकिड़ो दुख पुटनि जो हिकिड़ो दुख पंहिंजनि जो ॿी वरी ऊंदा ही कबर रहंदो तोखे घबराहट थी जॾहिं घबराहट जी इंतहा थींदी आ एतिरे में अचानक तुझे कबर में रोशनी थींदी आ अचानक तुझे कबर में रोशनी थींदी आ तुंहिंजूं अखियूं खुलंदियूं हेॾे होॾे निहारींदे ॾिसंदे त चोॾीअ जे चंड खां वधीक महबूब बीठो आ चोॾीअ जे चंड खां वधीक मुंहिंजो सुहिणो करीम बीठो आहे निहारे करे तोखां मलाइक पुछंदा ॾे ख़बर हिन महबूब खे सुञाणी थो या नथो सुञाणी
जे कदे जरा गौर कर महबूब जे ज़ात जो सवाल तोखा ऊंदाही में कोन पुछो दीन जो सवाल ऊंदाही में पुछो रब जे रबूबियत जो सवाल ऊंदाही में पुछो पर मुस्तफा जे ज़ात जो सवाल तोखा ऊंदाही में कोन पुछो इन करे कोन पुछो जो मुझो महबूब मुस्तफा ॿुधाईंदो आ ॾिसण जे ला अखिन जी ज़रूरत हूंदी आ ऐं मञण जे ला दिल जी ज़रूरत हूंदी आ ॾिसण जे ला अखिन जी ज़रूरत हूंदी आ मञण जे ला दिल जी ज़रूरत हूंदी आ मुझो मुस्तफा करीम फरमाईंदो आ मां ईंदो तोॾे ज़मीन ते बि आहियां पर तुंहिंजे अखिन खां ओझल हूंदो हा उते इम्तिहान तुंहिंजे दिल जो हूंदो आ त दिल मञई थी या नथी मञई ईंदो ज़मीन ते बि आहियां ईंदो ज़मीन ते बि आहियां दीदार कराईंदो आहियां मगर उते तुंहिंजे दिल जो कमाल ॾिसणो आहे त तुंहिंजी दिल मञे थी या नथी मञे ईंदो मां क़बर में बि आहियां मगर उते वरी तुंहिंजे अखियुनि खे इजाज़त मिलंदी आहे त सुञाणी थो या नथो सुञाणी मुंहिंजो महबूब ज़मीन जे मथां बि ईंदो आहे ज़मीन जे अंदरि बि ईंदो आहे छो न ईंदो ज़मीन उन जी यादो छा आहे जेको ला मकान ते वींदो आहे उहो मकान जे अंदरि बि ईंदो आहे अज़ीज़ाने मन मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना हिकड़ी ॻाल्हि करे मां थोड़ो पंहिंजे महबूब मुस्तफा जे दलील खे बयान करणो तूं घणी तेज़ स्पीड त कान्हे कान इएं त न चवंदो त फ़कीर 120 ते पे हलियो असां आदि हुआसीं 60 जा ऐं 120 ते डबल में न इएं त न आहे न कोन ॻाल्हाई गुलड़नि जे खिंडरा इण वारा सुभान अल्लाह हाजी खान पंहिंजो सहन सिंगारण वारा लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा सुभान अल्लाह लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा आजिज़ जहिड़ो जवान वेठो मां अॼु शेरो शाइरी नथो कयां दिल जो थी ॻाल्हियूं ॿुधायो मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे निस्बत खे निहार ज़ात खे न छा खे चो निस्बत भला छा खे चइबो आहे कुझु ॻाल्हि आहे ओ सुन्नी मुसलमान कुझु ॻाल्हि आहे हे कपिड़ो त कपिड़ो आहे पर हींअर मुंहिंजे जिस्म ते आहे त इहो कंहिंजो कपिड़ो थियो फ़कीर आशिक़ जो ॻाल्हि इहो ई कपिड़ो जे दुकान ते हुजे त दुकान वारे जो तुंहिंजी टोपी तुंहिंजे मथे में जंहिंजे मथे में उनजी टोपी उहा ई टोपी ॿिए जे मथे में उनजी टोपी यानी निस्बत चइबो आहे जेका शइ जंहिंसां गॾु हूंदी आहे उहा उनजी निस्बत आहे मां पंहिंजे महबूब जे ज़ात ऐं हक़ीक़त ते न रुॻी हिकिड़ो निस्बत जो तोखे सवाल तुंहिंजे आॾो ऐं जवाब थो रखां पोइ अंदाज़ो लॻा कुझु बि मक़सदु मुंहिंजो ॿियो कोन्हे फ़क़ति हिकिड़ो मक़सदु आहे त ख़ुदा एॾी वॾी महबूब जी ज़ात रहमत लिल आलमीन जी ज़ात ॾिनी ते थोरो अखियूं खोल क़दुरु कर बेकदरी न कर मुझे मुस्तफा करीम जे ज़ात जी याद रखी छॾ सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम अल्लाह क़यामत में सवाल कंदो पंहिंजे नेमतुनि जो छा जो सवाल रब पुछंदो तोखां अंबनि जो रब पुछंदो तोखां ॾाढ़ूअ जो रब पुछंदो तोखां अखियुनि जो पुछंदो तोखां मथे जो पुछंदो तोखां पेरनि जो पुछंदो ओ ख़ुदा जा बाना छो तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे सवाल करण वारो जेको सवाल कंदो आहे उहो पंहिंजे इज़त ऐं शान जे लाइक़ु सवाल कंदो आहे अंब त तोखे पाड़े वारो बि खाराईंदो आहे मच्छी त तोखे मुला रमज़ान शरीफ़ में बि खाराईंदो भत त तोखे हाजी बुरफत बि जाम खाराईंदो फ्रूट त तोखे सभई खाराईंदा आहिनि पोइ सभई तोखां सवाल कंदा न न सवाल उन शइ जो थींदो जेका केरु न ॾेई सघे सवाल उन जो थींदो जंहिं जहिड़ी कंहिं ॿी बनाई न हुजे रब सवाल उन ज़ात जो कंदो जंहिं जहिड़ी रब चवे थो अखियूं त मां यहूदनि खे ॾिनियूं मां जिस्म त मां अलाह मुशरिकनि खे बि ॾिनो दौलत त मां अलाह मुनाफ़िक़नि खे बि ॾिनी रब चवे थो उन्हनि खां सवाल न कंदुसि सवाल उन खां कंदुसि त हेड़ो रहमत लिल आलमीन चोॾीअ जे चंड खां सुहिणो महबूब ॾिनो मैं ॿुधाए त मुंहिंजे महबूब खे सुञा तू या कोन सुञा सुभान अल्लाह
क़यामत में इहो सवाल थींदो रुकी इन हिकिड़े सवाल खे पको कर इन हिकिड़े सवाल खे पको कर जो ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में है कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है मौला बस जहिड़ो आहियां तहिड़ो तुंहिंजो बानो तुंहिंजे पुनल जो उम्मती यार जे सदके पार थो थिए इहो विर्द पक्को कर इहो जुमलो पक्को कर अमलन ते भरोसो न कजा इबादतुन ते भरोसो न कजा नमाजुन ते भरोसो न कजा रोज़न ते भरोसो न कजा ज़कातुन ते भरोसो न कजा हजन ते भरोसो न कजा अगर भरोसो करणो थे तो मुझे मुस्तफा जे निस्बत ते भरोसो कजा मुझे आका करीम जे प्यार ते भरोसो कजा मुझे आका जे शफकत ते भरोसो कजा मुझे आका जे शफात ते भरोसो कजा छो त मुझा दोस्त अजीज बच्चो केडो बि कड़ो कोन थींदो आ केड़ो बोझे जॾहिं कुकड़ किनो बेदो उन जे कोड़े खां परे कबो आहे वरी बि परड़नि सां गहले हेठों कंदी आहे जॾहिं कुकड़ किनो बेदो परे करण लाइ तयारु कोन्हे मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलामनि खे कीअं परे कंदो तोखां तो पुछा जेको आहे ई रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे निस्बत जी ताक़त जो हिकिड़ो मिसाल ॾियां टाइम वधी वञे नाराज़ न थींदो न मां स्पीड हाई रखी आहे पर पोइ बि ॻाल्हि तका अञा हिकिड़ी पूरी कोन थी आहे सलात मुंहिंजे साईं ते हिकिड़ो भेरो ॾे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह इन करे स्पीड पियो तेज कया मता अकरो शरीफ वारा सुभाणे चई त सजण साईं जो फ़कीर रुगी बैत पढ़ी हलियो वयो रुगी ॻाल्हियूं शेरो शायरी करे हलियो वयो न मुंहिंजा यार शेर बि ईअं पढ़ण ईंदा आहिनि जो दिलि खोले पढ़ी ॾेखारींदा हो न तूं बि पढ़ी सघंदा हो लेकिन अॼु तोखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां पंहिंजे आका जे निस्बत जी ॻाल्हि थो ॿुधायां मुंहिंजे आका करीम जे ज़ात जो अंदाज़ो पोइ लॻाइजां मां तोखां थो पुछां जॾहिं राति मेराज जी आहे कहिड़ी रात आहे जवाब ॾे रात मेराज जी रात आहे रहमत जी बरसात आहे मेराज जी रात आहे रहमत जी बरसात आहे वञण वारी मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ात आहे घुराइण वारी रब्बे ज़ुल जलाल जी ज़ात आहे अंदाज़ो लॻा उन जॻह ते हली बीह सभिनी खां टपी करे जंहिं जॻह ते जिब्राइल बीही थो रहे जिब्राइल केरु आहे चो असां जेके नूर 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 चवंदा आहियूं उन नूरानी मलाइकनि जो बि सरदार आहे बीही थो रहे मुंहिंजो मुस्तफ़ा थो फरमाए ऐं जिब्राइल हल ॿुधो अथई जिब्राइल जवाब ॾिनो मुंहिंजा आका मूंखे पंहिंजे औकात जी ख़बर आहे महबूब जे ज़ात जी बि ख़बर आहे मुंहिंजा महबूब आका जिब्राइल मथे नथो हली सघे अगर हिकिड़ो इंच बि मथे हलंदुसि मुंहिंजा नूरानी पर सड़ी वेंदा हे ॻाल्हि इन करे थो कयां त अखियूं खोल मुस्लमान तरफ़ कंहिंजो उम्मती बनायो अथई अखियूं त खोल पंहिंजे पुनल खे त सुञाण महबूब खे त सुञाण महबूब जे इज़त अज़मत शान खे सुञाण मर्तबे मान खे सुञाण सूबेदार जो यार हूंदो आहे त अकरे में शाहपरनि खे ॾंग करे हलंदो आहे एसपीअ जो यार हूंदो आहे त सॼे जाम शोरे ज़िले में पंहिंजे पाण खे मथां करे हलंदो आहे छाजे करे मां एसपीअ जो यार आहियां पर जे साईं मुराद अली शाह जो यार आहे या अदे बिलावल खान जो यार हुजे या अदे आसिफ खान जो हुजे त सॼी सिंध में मुंहिंजा दोस्त अजीज के निहारी दो भी कौन ओ दुनिया वारो इन दुनिया जे फानी रिश्तन ते नाज करण वारा कदे इहो भी सोच त तू उम्मती कहजो है इन ते भी कदे नाज कंदो कर याद रखी छद मुझे अल्लाह जे ज़ात के गाल वणंदी आ मुझे रब के गाल वणंदी आ केड़ी अल्लाह के यह गाल वणंदी आ त मां जेकी तोखे ॾियां उन के इस्तेमाल कर तोखे अल्लाह ताकत ॾिनी आ भले वगे जी किन्ना कपड़ा पाइंदे रब राज़ी कोन थींदो रब चवे तू मूं सुहिणे वगे जी ताकत ॾिनी थे तू सुहिणो वगो पाए शुक्रानो अदा कर त मां रब तो ते राज़ी थी पवां जॾहिं अल्लाह जेका नेमत दे थो उन्हें जे मुझा दोस्त इस्तेमाल जो हुक्म तो मुझो रब तो फरमाए महबूब जेड़ी नेमत दिनी थमे इन जो कदर कर तमा रब राजी थे जिब्राइल जवाब दिनो आका मां नथो हली सघां मथे मुझा पर सड़ी वींदा तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम जवाब दे मुझे महबूब मुस्तफा जे जिस्म ते कपड़ा आहिनि या न जवाब दे
गाला गाला जवाब दे भला ओहे कपड़ा छामो ठया जो उन मां जवाब दे कपड़ा उन मां ठया उन कछामो ठही मुंहिंजा दोस्त अजीज कंहिं जानवरनि जे दास मां चवी या कंहिं वणनि जे जेको बि उन टाइम जो मुंहिंजा दोस्त निज़ाम हुयो उन मां कपड़ा ठया कपड़ा फर्श ते ठया जॾहिं मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म ते पया निस्बत उन कपड़नि जी निहार जिथे नूरानी मलाइकनि जे सरदार जा पर सड़ी वञनि उते मुंहिंजे महबूब जे कपड़नि खे कुझु बि न थिए अखियूं खोल मुसलमान अखियूं खोल मुझे आका मदीने जे ताजदार जे ताकत दे निहार तू यकीन कर तू नान मुस्लिम जाडो ही सीनो टेड़े हल चो तो ये रब्बीउल अव्वल इहो ही आशिकन के मजो आन रब्बीउल अव्वल में छो गलन घटन में नारा हणी निकरंदा हन बुधाईंदा हन तो ओ दुनिया वारो अखियूं खोलियो जेड़ा हूं तेड़ा पर उम्मती मदीने वारे घोट जा हूं पांजे महबूब जा जश्न था कयो पांजे महबूब जे आमद जी खुशी था कयो अजीजाने मन जिते जिब्राइल जा पर सड़ी वजन मुझे मुस्तफा जा कपड़ा भी उन खां मथे हलन जिते नूरानी मलाइकन जे सरदार जा पर जली वञन मुझे मुस्तफा जे कपड़न के कुछ भी न थे हाने तारा जी खणिया वट खणिया अचे तोरण शुरू कर मुझा दोस्त तुरुए जमीन जा तारा जू वट खुटी विंदा मुझे मुस्तफा जे नालैन जी ताकत भी को न थोरे सगदे मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नालैन मुबारक काडे वई मुझा दोस्त चो अर्श का मथे राज केड़ो हुयो मुझे अल्लाह जिब्राइल के मथे इजाजत छो न दिनी थोड़ो तवज्जो कर मां मोटा थो पोइते मुझे रब कायनात के दिखारियो ओ कायनात वारो वडी दाह करे चवंदो त मुझो मुस्तफा बशरा वडी दाह करे चवंदो त बशरियो आ मुझो महबूब रब चवे थो ता वडी दाह करे चवंदो त नूर जिब्राइल नूरानी मखलूक मलाइका अल्लाह फरमाए तो ता के मां अल्लाह दसण तो चाहा त बशर भी हेठा नूर भी हेठा मुझो मुस्तफा अञा कुछ मथे मुझे मुस्तफा जी नूरानियत हक्का मुझे मुस्तफा जी बशरियत हक्का सच त इहो आ वरी कुछण आया फकीर थोड़ो अचे वञा इश्क में त पोइ अल्लाह ताला जो पनाह में रखे मुंहिंजा दोस्त अजीज मूंखे जवाब ॾे ये लाइट साम्हूं लॻी पई आहे न लाइट लॻी पई आहे न तव्हांजे ॻोठ में इहे मथां उघाड़ियूं तारूं हन न भला इन उघाड़ियुनि तारुनि खे घर में त कनेक्शन खणी आहे उघाड़ी तार जो खणी ईंदे गाला कनेक्शन जे घर में खणी ईंदे त उघाड़ी तार जो खणी ईंदे या ढके खणी ईंदे गाला उघाड़ी छो नथो आणी चो खतरो आहे जल्दी ॿुधा उघाड़ी छो नथो आणी ज़रड़ो त उघाड़ो हूंदो टेप सोल्यूशन वेड़ ज़रड़ो उघाड़ो हूंदो टेप सोल्यूशन वेड़ छो उघाड़ी तार खतरनाक आहे जंहिंजो हथ लॻंदो जली वेंदो छा थियो थई मुसलमान छो नथो सोची पर जॾहिं मथे हली रही आहे त उहा उघाड़ी हली रही आहे कोई पर्दो कोन्हे कोई ढक कोन्हे रब थो चवे जॾहिं मूं पंहिंजे महबूब खे न अर्शन खां मथे घुरायो उते पंहिंजे महबूब जा सभई उहे हिजाब जा पर्दा मां अल्लाह परे करे महबूब खे पंहिंजा दीदार कयमि पाण महबूब जा दीदार कयमि ऐं इंसान पंहिंजे महबूब खे मां अल्लाह जॾहिं ज़मीन जे तख़्ते ते मोकिलियो 70,000 पर्दनि में मुझो महबूब ढकियल हुयो मां अल्लाह उहे 70,000 पर्दा महबूब जे मथा रखी करे हिकड़ो पर्दो पंहिंजे महबूब जो परे कयो जे न तू तार जी रुगी कुंड परे कंदो है कुंड खाली कंदो है त इनके मिलाया त कनेक्शन अचे रब जे हिकड़ो पर्दो पंहिंजे महबूब जो मां अल्लाह परे करे 69,999 पर्दा बाकी रखया मुझो रब तो चवे ओ दुनिया वारा मुझे महबूब के न सुञाणण वारा महबूब जो हिकड़ो पर्दो परे कयम मक्के में पहुतो बिलाल चरियो लगो पयो फारस का सलमान थो अचे अबू बकर सिद्दीक जान कुर्बान थो करे रब थो चवे महबूब जो हिकड़ो पर्दो परे कयम दुनिया तन धन मन कुर्बान करे बच्चा बार कोई पंज महबूब जो पेश करला तैयार आ रब थो चवे जो उन पुनल जान 5 पर्दा परे कया तो दुनिया बेहोश थी हली वनी मुझे महबूब के अल्लाह मुझा दोस्त 69,999 पर्दन में मोकलियो आ एतरन पर्दन में अचण का पो भी उन महबूब जे हिकड़े पर्दे जो कमाल चाहे जो लतीफ जड़ो जवान भी दाह करे चवे त चंद्र चवई सच चंद्र चवई सच
कॾहिं उभिरी थोरड़ो ऐं कॾहिं उभिरी गच जेको मुंहं में ॿरई मच उहो पदम पिरियां जे पेर में ओ मुजादा अल्लाह जे वलियन जो इश्क निहार औलिया अल्लाह जी मोहब्बत निहार महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात जे ला बदगुमानी रखण वारा बेअयब नाहे मुंहिंजो मदीने जो ताजदार बेअयबा बेअयब रब बेअयब नबी बनायो आ मां बाक़ी 10-15 मिंट इजाज़त ॾे त पंहिंजे महबूब जे दलील ते ॻाल्हायां क़ुरान करीम जे आयत जेका तिलावत कयम उन हिस्से ते ॻाल्हायां मता सुभाणे अकरे में रहण वारा मता सुभाणे पंहिंजो मुंहुं मुबारक खोले चवी हाजी खान बुरफत फकीर जेका कुरान जी आयत तिलावत कई उनके को न खोलियो अच त तोखे खोले ॿुधायां मुझे बेनियाज़ रब फरमायो या अय्युहन्नास ऐ इंसानो क़द जाअकुम बुरहान अल्लाह फरमाओ ऐ इंसानो अल्लाह ऐ मुसलमानो को न चयो अल्लाह ऐ ईमान वारो को न चयो हज़ार जगह ते अल्लाह ऐ ईमान वारो चयो आ मुसलमानन के खिताब कयो आ लेकिन अल्लाह इंसान वारन इंसान ज़ात के खिताब कंदे अल्लाह जे ज़ात फरमायो ऐ इंसानो बेशक आयो तव्हां ॾांहुं दलील आयो आ मुंहिंजा मौला छा आयो आ रब चए थो दलील आयो आ नौजवान वेठा हो पढ़िया लिखिया वेठा हो मौला दलील आयो आ केॾांहुं आयो आ मिर रब्बिकुम तुझे परवरदिगार जे तरफ खां अल्लाह फरमाए तो मुझे तरफ खां दलील आयो आ दलील खां पहिरीं दावा हुंदी आ दावा जे पुठियां दलील हुंदो आ कोर्ट में केस हलंदो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दावा कई वेंदी आ त हे मुंहिंजो केस आ जज पुछंदो आ दलील ॾे दलील बना निशानी दलील बना सबूत दलील तोखां जज पुछी रहियो आ जे तुंहिंजा दलील मज़बूत हूंदा केस तुंहिंजो भले सचो हुजे खूनी भले तुझो पक्को हुजे पर जे तो वटि शाहिद पक्का न आहिनि त सचो तुझो खूनी भी आज़ाद जवाब दे दलील एतिरो ताक़त वारो आ जेको दावा के हेॾे होॾे करे छॾींदो आ जेकॾहिं तुंहिंजा शाहिद पक्का त तुंहिंजी दावा बि पक्की पर जे तुंहिंजा शाहिद कच्चा त चोर अॻे ई छुटी वेंदो सची ॻाल्हि आहे ओ मुस्लमानो अल्लाह जे ज़ात महबूब खे दलील बनाए मोकिलियो अचो त अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो मौला दलील छा जो अल्लाह चए थो मुंहिंजे रबूबियत जो मौला आदम तुंहिंजे रबूबियत जो दलील नाहे छा चो त दावा जे लाइ दलील हूंदो आहे दावा कहिड़ी आहे ला इलाहा इल्लल्लाह दलील कहिड़ो आहे चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह दावा कहिड़ी आहे खोल बात दावा कहिड़ी आहे कलमो थई सवाब थींदे दावा कहिड़ी आहे चओ ला इलाहा इल्लल्लाह दलील कहिड़ो आहे चओ सुहिणो मुहम्मदुर रसूलुल्लाह हाणे इते बि या अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जी दावा त सुहिणे आदम बि कई आहे छा आदम दलील नाहे रब चवे थो आहे मौला ला इलाहा इल्लल्लाह जी दावा हज़रत नूह बि कई आहे छा नूह नजीउल्लाह तुंहिंजो दलील नाहे रब चवे थो आहे इब्राहिम खलीलुल्लाह नाहे रब चवे थो आहे हलंदो आहे इस्माइल ज़बीहुल्लाह ते हलंदो आहे मूसा कलीमुल्लाह ईसा रूहुल्लाह मौला या ला इलाहा इल्लल्लाह जी दावा हर नबी कया हर नबी तुझो दलील नाहे छा रब चवे थो आहे मौला जरे हर नबी दलील आ उन जे ला खोले कोन ॿुधाए पंहिंजे महबूब जे ला खोले छो ॿुधाए रब फरमाए थो हर नबी मुझे वहदानियत जो दलील आ मगर हर नबी जिब्राइल जे वाता बुद्धि पो दलील आ मुझो मुस्तफा ॾिसण खां पो दलील अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो तमाम अंबिया मां अल्लाह जे सिफ़तुन खे ॾिसी करे मुझे सिफ़तुन जे करे मुझे ज़ात जा दलील बणजी आया लेकिन मुझो महबूब उहो आ तमाम अंबिया मुझे सिफ़ात खे ॾिठो आ मगर मुझे मुस्तफा मुझे ज़ात खे ॾिठो आ ओ मुझा मौला बीहीर ओ मुझा मौला जे तुझे ज़ात खे ॾिठो आ जन सिफ़ात खे ॾिठो उन्हनि जो मक़ाम इहो आ उन्हनि जो मर्तबो इहो आ उन्हनि जो शान आला मौला जै तुझे ज़ात खे ॾिठो उन जो शान कहिड़ो
उन महबूब जो शान कहिड़ो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तेज़ हली करे 2 मिंटनि में ॻाल्हि तोखे मुकाए ॾियां मुंहिंजे रब फरमायो ओ मुंहिंजे महबूब जे दलील जे लाइ पुछण वारा मुंहिंजे अल्लाह फरमायो जबलनि ॾे निहार तुंहिंजे इलाइक़े में जबल अल्लाह फरमाए त जबल बि मां अल्लाह जे कुदरत जो दलील आहिनि आसमान बि मां अल्लाह जे कुदरत जो दलील ज़मीन बि मां अल्लाह जे कुदरत जी दलील हे पाणी वण टिण सभु मां अल्लाह जे कुदरत जा जलील हे जबल बि मां अल्लाह जे कुदरत जा दलील मौला दलील त सभई अल्लाह फरमाए थो इहे सभई दलील ख़ामोश दलील लेकिन मुंहिंजो मुस्तफ़ा नातिक़ दलील अल्लाह फरमाए थो मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खे मां अल्लाह ईअं बणायो आहे जो अखियूं मुंहिंजे मुस्तफ़ा जूं निगाह मां रब जी ज़ुबान मुंहिंजे मुस्तफ़ा जी ताक़त मां रब जी कन्न मुझे महबूब जा समाहत मां रब जी हथड़ा मुझे महबूब जा ताक़त मां रब जी कदम मुझे मुस्तफ़ा जा इरादो मां अल्लाह जो मुझो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे अहिड़ो तमाम महबूब खे बनायो आहे जो चेहरो मुझे मुस्तफ़ा जो दीदार मां अल्लाह कराईंदो मुझे बेनियाज़ रब फरमायो उन दलील के मां अल्लाह एडो ताकतवर बनायो आहे उन हबीब जे चेहरे के मां अल्लाह उन हबीब जे ज़ुबान के मां अल्लाह उन हबीब जे हथड़न के मां अल्लाह उन महबूब जे पेरन के मां अल्लाह जेकॾहिं इहे पेर उहद जबल ते रखे त जबल नची कुॾी खुशबू करे त इमामुल अंबिया आयो मुझे करहीम रब जा दीवानो अल्लाह जी ज़ात बाबरकत फरमाए थो ऐ मुंहिंजा बानड़ो जबल भी मुझे कुदरत जा दलील मगर खामोश दलील मगर जॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा इन पत्थरनि ते कदम रखंदो आहे त पत्थर भी सलाम करे मुंहिंजे महबूब जो एहतराम करे बीहंदा मुझो महबूब मुस्तफ़ा अगर जबलन जे पत्थरन जे मथा निगाह करे आखिरी गाल चे मां तोखे आजाद कया मुझा दोस्त अजीज दिल न थी चवे था पर मौलाना जा लफ्ज़ कन में पे था गूंजन जेको तकड़ में चे मुखे चे सही नमाज जो टाइम अथव 1:30 बजे आज़ान थींदी आहे थोरो ख्याल कजो हाज़िर मौलाना साहब तुंहिंजी याद आहे मुझा अजीज दोस्त जॾहिं अबू जहल केर चो जाहिलन जो अबो जवाब ॾियो केर नालो छा अथसि इन जो पहिरियों नालो छा हो ख़बर अथव थोरो त ॿुधायो सफ़ा बोलाई जी कुझु हिमत वारो असुल नालो अथसि अबुल हिकम छा नालो अथसि अबुल हिकम हिकमत जो अबो पर जॾहिं मुंहिंजे महबूब जी यादो आयो बुग़्ज़ मुस्तफ़ा जे में मुझे महबूब सां हसद कई मुझे महबूब सां साड़ कई मुझे महबूब जे ज़ात जे ला बुग़्ज़ रखे त मुझा दोस्त अजीज अबुल हिकम मां अबू जहल बणजी वियो करीम मुस्तफ़ा जे दरबार में मुझे आका जे दरबार में हो अबू जहल जाहिलन जो अबो पंहिंजे मुठ में पथरियूं खणी आयो पथरियूं छा जी पैदाश जो जबलन जी जबल जे टुकड़न के पथरियूं चइबो आहे जबल के जान आहे चो काने का जबल के साह आहे जो कोने को भला जबल जी पथरिन जी का बोली आहे गाला का बोली आहे न भला जबल पढ़ियल हन जवाब न पढ़ियल भी ना हन जान भी ना है साह भी ना है का बोली भी ना है मगर उहे बे बोली वारा बेजान बिना साह जे अबू जहल के जान भी आहे अबू जहल के बोली भी आहे अबू जहल के साह भी आहे अबू जहल के अखियूं भी आहिन अबू जहल के बाहूं भी आहिन अबू जहल के पैर भी आहिन मुठ में बंद करे मुझे मदीने जे ताजदार जे साम्हूं बीही करे मुझे आका के तो चवे ओ सुना नबी सदाइण वारा जेकॾहिं वाकई अल्लाह जो नबी हई ॿुधाए त हिन मुंहिंजे बंद मुठ में कहिड़ी शइ तवज्जो कर मुसलमान आहे त अबू जहल आहे त मुझे मुस्तफ़ा जो दुश्मन आहे त मुझे मुस्तफ़ा सां साड़ करण वारो पर उनखे एतिरो यकीन ज़रूर आहे छो त कुझु तौरेत मां ॿुधई कुझु ज़बूर मां ॿुधई कुझु इंजील मां ॿुधई छा ॿुधई एतिरो उनखे ख़बर ज़रूर आहे त जेको नबी हूंदो आहे उहो गुझारा ॼाणंदो आहे जेको नबी हूंदो आहे ॻाल्हि जेको नबी हूंदो आहे नथो चवी गुलाम नबी महेसर मुझो मुस्तफ़ा थो गुजारा जाने मुझो मुस्तफ़ा थो गुजारा जाने इन और पंथिया तो ज्यादा
मुझो मुस्तफा थो गुझा राज जाने उहो पी पियो जाने जो थी दो सुभाणे मुझो मुस्तफा थो गुझा राज जाने गाल के पूरे कण खां अॻु में जल्द में मां तोखे मदीने जे दरबार में वठी हलां काॾे वठी हलां जल्दी ॿुधा काॾे वठी हलां चो मदीने पाक में वठी हलां छाजे करे इन्हनि भागी किरोना जे करे ॾाढा ॾींहं थी विया आहिनि दीवाना तड़पी रहिया आहिनि मस्ताना तड़पी रहिया आहिनि राति ॾींहं तऊं पिया घुरनि आण मौला ओहा घड़ी आण मदीने वञण जी आण मौला ओहा घड़ी आण मदीने वञण जी सिक लगी आ सरदार जी है सिक लगी आ सोने यार जी आण मौला उहा घड़ी आण मदीने वञण जी आण मौला उहा घड़ी आण मदीने वञण जी अज़ीज़ान मन अज़ीज़ान मन जरा गौर कर मदीने तैयबा जे अंदर तड़िन ते वेहण वारो मुस्तफा तड़ड़ीअ ते वेहण वारो मुंहिंजो मुस्तफा नुख ते वेहण वारो मुंहिंजो मुस्तफा ओ 14 सदीअ जा मुस्लमान हऊं शुक्र खुदा जो कसम अॼु टाइम कोन्हे को न त मुंहिंजा दोस्त मशीन हाणे गरम थी आ तारीख़ में तोखे वठी गुम करे हलां छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ईअं न आहे त रुॻी मदरसे जा पढ़ियल अल्हम्दुलिल्लाह मुस्तनद डिग्रियूं रखण वारा हूं अल्लाह जा लख एहसान आहिनि पर डिग्रियुनि ते नाज़ न आहे नाज़ आ त कामिल पीर जे उन निस्बत ते नाज़ आ सजण साईं जे निगाह ते नाज़ आ मुंहिंजा दोस्त डिग्रियूं त पहिरीं बि हुयूं इहे इल्म जा दर्जा त पहिरीं बि हुया नौकरियूं त पहिरीं बि हुयूं ग्रेड त पहिरीं बि हुया कोई सुञाणे न पियो जब तक बिके न थे कोई पूछता न था मेरे सजण साईं ने खरीद कर अज अनमोल कर दिया ये अल्लाह वारन जे निगाह जो कमाल आ जो तव्हां जड़ा नेक सालिह इल्म अकुल वारा मूं जड़े किने कोझड़े खे ॿुधी रहिया आहिनि त मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मस्जिद नबवी जे अंदर मुंहिंजे करीमा काले सलातो सलाम जी ज़ात तड़ड़े ते वेही करे अॼु खां 1400 साल गुज़री विया क़यामत लाइ कॾहिं ईंदी मुंहिंजो मुस्तफा पंहिंजे ग़ुलामनि खे पियो ॿुधाए त क़यामत हीअं थींदी आहे क़बरुनि मां सभई हीअं उथंदा अॻुवाणी मां आका वटि हूंदी गौर त कर महबूब इहे हेतिरा अंबिया अॻु में आया महशर जे मैदान में अॻुवाण मुंहिंजो महबूब थींदो तोखां तो पुछां त भला महबूब अॻुवाण रब छो कयो छो त अॻुवाण उहो थींदो आहे जंहिंखे सभु ख़बर ॻाल्हि ॻाल्हि अॻुवाण कंहिंखे कंदासीं जंहिंखे रस्ते जी ख़बर हूंदी अलाए छा चवां यकीन कर कुरान जूं आयतूं पढ़ां शेर और शायरी कयां तोखे कीअं ॿुधायां त जंहिं जन्नत जे लाइ राति ॾींहं तड़पी रही आहे जन्नत आहे किथे तोखे कीअं ॿुधायां त जन्नतूं घणियूं अलाह पैदा कयूं आहिनि तोखे कीअं ॿुधायां हिकिड़ी जन्नत त उहा आहे जेका अलाह गुनाहनि जे माफ़ीअ खां पोइ ॾींदो हिकिड़ी उहा जन्नत आहे जंहिंजे लाइ मुंहिंजो रब थो चवे पहिरीं गुनाहनि जा ढेर खणी अच जन्नत में पहुच त पोइ तुंहिंजा गुनाह माफ़ कयां मौला इहा जन्नत कहिड़ी आहे इहा जन्नत कहिड़ी आहे हिकिड़ी जन्नत भला जन्नत ॿुधाई आहे पहिरीं ॻाल्हि ॿुधाई टाइम गुज़री वेंदो मौला नाला काॾे नाला नाराज ना हो राजी लगा पायो वाह माशाअल्लाह खुदा मदीने कड़े किरोना दस्ता तवज्जो कयो ठीक है बस नचो बेचारे जी रोज़ी अल्लाह से भलाई फरमाइंदो एॾे तवज्जो कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाणे जेका ॻाल्हि जिथों शुरू कयमि उतां खां मोटी जा मतां का रहिजी वञे मतां सुभाणे को फ़क़ीर ईअं चवे यार आयो त फ़क़ीर हो पर ॻाल्हियूं विसरी वियसि फ़क़ीरनि खां कोन विसरंदी
याद रखी जन फकीरन का न विसर दियो छो जन जो कनेक्शन यार जे दरबार में होंदो आ जन ते न मुर्शिद जो हथ होंदो आ का गालियो कोन विसरंदियूं हन हाणे उतां खां तो शुरू कयां जिते तोखे छॾे आयसि 3-4 ॻाल्हियूं कढी वयसि बेग तो तोखे कयां मुंहिंजा दोस्त अबू जहल मुंहिंजे महबूब जे साम्हूं आयो इतां अबू जहल मुठ खणी मुझे सामो महबूब जे आयो मुठ अबू जहल जिया उन जे मुठ में पथरियूं हन पथरियूं बेजान हन अबू जहल जे मुठ में बंद हन मुठ जी मोहर पाण दे कयो वेठो आ पुठ मुझे महबूब दे कयो वेठो आ मुंहिंजा दोस्त या बाह अबू जहल जे वजूद में आ अबू जहल जो जिस्म आ अबू जहल अखिन सां महबूब खे ॾिसी रहियो आ अबू जहल ज़ुबान सां ॻाल्हाए बि रहियो आ साह बि खणी रहियो आ हेठि मथे बि थी रहियो आ जिस्म सां सलामत बीठो आ निहारे मुझे मुस्तफा दे रहियो आ मुझे करीम आका अबू जहल दे निहारे जवाब दिनो ऐ अबू जहल बुधा सवाल तो करी त तुझे मुठ में चाहे मां मुस्तफा तोखे बुधाया त तुझे मुठ में चाहे या तुझे मुठ वारी शय बुधावे त तुझे आडो केर बीठो आ मुझे करीम आका जे शान दे निहार मुझे करीम आका जे मान दे निहार मुख्तार कुल मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे निहार अंदर पांजो ठार महबूब जो शान बुधी मां खां पुछबो आ त दे खबर दुनिया में सुणो केर चंदी आ मुंहिंजो बचो कहिड़ी बि माउ खां पुछ त दुनिया में को सुहिणो बच्चो खणी आ कांव खे चओ त वञी का सुहिणी शइ ॻोल्हे आ ॻोल्हे 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 मोटी पंहिंजो बच्चो चो बच्चो हिन खां वधीक ॿियो सुहिणो मूंखे लधो ई किथे कोन को छाजे करे जंहिंजी जंहिंसां निस्बत हूंदी आहे उन खां वधीक को सुहिणो हूंदो कोन्हे को ख़ुदा महबूब सां प्यार कयो ख़ुदा चए थो मुंहिंजे पूरी काइनात में मुंहिंजे महबूब खां मथे ॿियो आहे ई केरु सुहिणो कोन को हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे मिलियो त हसीननि जो हसीन तोखे मुक़दर में आहे पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे उन महबूब खे सुहिणो सम्झी या पाण जहिड़ो समझी भाड़ा तुझी मर्जी आ पांजे नसीब के चजा पांजे मुकद्दर के चजा मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलाम जरा मुझे महबूब जे प्यार दे निहार मुझे करीम आका पूछो ऐ अबू जहल ऐ जाहिलन जा अब्बा तो के खबर ही काने त तू सवाल कैसा तो करी जेको अर्श जा राज बुधाइण वारो जाहिलन जा अब्बा बुधा मां बुधाया त तुझे मुठ में चाहे या तुझे मुठ जी शय बुधाए त तुझे आडो केर बीठो आ जाहिलन जो अबू जवाब केड़ो तोरे तवज्जो कर जाहिलन जे अबे जवाब ॾिनो अबू जल्ला था चुस जाहिलन जो अबो जाहिलन जे अबे जवाब ॾिनो ऐ सुहिणा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि उन कुछ भी चयो असां त पंहिंजे पुनल जो नालो प्यार सां वठंदासीं न ऐ सुहिणा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अॼु ॾींहं ताईं तूं मूंखां नंढो आ मां तोखां वॾो आ दुनिया ॾिठी अथमि वापार कया अथमि सभु कुझु ॾिठो अथमि जंगल जबल ॻोल्हिया अथमि छाॻिया अथमि मगर अॼु ॾींहं ताईं ईअं कोन थियो आहे त जेका बेजान हुजे उहा शइ ॻाल्हाईंदी हुजे मुंहिंजे करीम मुस्तफा निहारे चयो जे अॼु ॾींहं ताईं कंहिं जबल जे पथरनि कोन ॻाल्हायो आहे त कंहिं पथरनि खे कंहिं मुहम्मद बणिजी चयो बि न आहे कायनात जे अंदर अल्लाह जे खजाने में सब कुछ मौजूद है पर सुनो मोहम्मद हिकड़ो ही आ सब कुछ खुदा जे खजाने में मगर महबूब मोहम्मद रब हिकड़ो बनायो आ मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात काडे निगाह कई जो अबू जहल जे मुठ ते काडे निगाह कई गला गला काडे निगाह कई मुठ छा में आ बाह में चो मुठ छा में आ बाह छा में आ जिस्म छा में आ चो अबू जहल में निगाहे मुस्तफा जो कमाल निहार मुझे हबीब अबू जहल जे बाह ते ओहा नूर